दोस्तों अॼु धमाकेदार अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे। तव्हांखे सभिनी दोस्तनि खे पीरी प्यारनि खे बहितरीनु अपडेट ॾींदुसि। दोस्तों दरअसल हाणे जेको आहे चाकर ख़ान जाबिर या हसीना बेगम जी ॻाल्हियुनि ते इतबार न कंदो। जे हसीना चवंदी त मां हीअं कयो, मां बेगुनाह हुआ, त बि हू इतबार न कंदो। ऐं जे चाकर जाबिर चवंदो त मां इहा ज़हर असां ॾिनोसीं या फलाणे ॾिनो या कंहिंखे ॿिए खे पेश कंदा, हसीना पैसा ॾींदी जाबिर वारनि खे त तव्हां इहो जेको ज़हर वारो किसो आहे कंहिं ॿिए जे मथां हणो ऐं जेको आहे मुंहिंजी जान छॾायो, तव्हांखे पैसा ॾींदुमि वग़ैरह वग़ैरह। अहिड़े हिसाब सां उन ॻाल्हियुनि ते बि चाकर ख़ान हाणे एॾो जल्दी इतबार न कंदो। छो चाकर ख़ान हाणे सम्झी वियो आहे त हीअ हिकु बेकार माण्हू आहिनि, इहे ई कातिल आहिनि। हर चकर पंहिंजी जान छॾाइण जे लाइ को न को नओं बहानो ॻोल्हींदा आहिनि ऐं इन्हनि जे चकर में जेको आहे को न को वरी बेगुनाह फासी वेंदो आहे। बहरहाल जेको थियो सो ज़बरदस्त थियो। अचण वारे एपिसोडनि में हीअ तव्हांखे बहितरीन खां बहितरीन सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं इन में दोस्तों हाणे हिकिड़ो कातिल पकड़ियो, सम्झ सभु पकड़िया, सम्झ सभु खून उन मथां ई लॻंदा। हसीना मतिलबु हाणे बेटंगी फाथी आहे। हसीना कुझु बि करे, हसीना जे लाइ कुझु ख़बरूं न आहिनि। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।